अस्सलाम वालेकुम दोस्तों, ZAB TV सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। अॼु असां आया आहियूं टेलीफिल्म वहशी जे सेट ते। जी हा, वहशी टेलीफिल्म ठही रही आहे ईद उल अज़हा जे लाइ। ऐं ईद उल अज़हा जे लाइ ठहंदड़ हिन फिल्म जो जेको डायरेक्टर आहे उहो मोहतरम सदाम आहे ऐं प्रोड्यूसर मोहतरम करीम बलोच असांजो तमामु सुठो आर्टिस्ट आहे, बहितरीनु आर्टिस्ट आहे। तव्हां ॾिठो हूंदो तकरार में नवाब ख़ान जो छा हुयो, बहराम जे किरदार में हुयो। छाकाणि त बहराम हिकिड़ो तमामु वफ़ादार साथी हूंदो आहे नवाब ख़ान जो ऐं ॾाढो बहितरीनु किरदारु निभायईं करीम बलोच। जेतिरो वक़्तु बि हुयो तकरार जी रिकॉर्डिंग में उनजो वॾो हिसो। ऐं हीअ सभु दोस्त जेके आहिनि हिन वहशी फिल्म जी रिकॉर्डिंग जे सेट ते मौजूदु आहियूं। ऐं हीअ फिल्म तमामु बहितरीनु कहाणी ते मुश्तमिल आहे। ऐं हिन फिल्म खे तव्हां जॾहिं ईद ते जॾहिं रिलीज़ थींदी ऐं तव्हां ॾिसंदव त यकीननि तव्हांखे हीअ फिल्म वणंदी। ऐं हिन फिल्म में मुंहिंजो जेको किरदारु आहे उहो यकीननि तव्हां वर्दी ॾिठी हूंदी त मूंखे पुलिस वारे जो किरदारु आहे SHO जो। हाणे SHO पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे इहा ख़बर पवंदी कहाणी में जॾहिं तव्हां टेलीफिल्म ॾिसंदव, छो किरदार जी जेकी हैसियत आहे उहा ॾिसण खां पोइ ऐं डायलॉगनि खां पोइ ख़बर पवंदी आहे। सो मां चाहींदुसि त तव्हां हिन टेलीफिल्म खे ॾिसणु कॾहिं बि न विसारींदा। हिन फिल्म में मूंसां गॾु सिंध जा नाले वारा आर्टिस्ट ॿिया बि कमु कनि था पिया ऐं उन्हनि जी रिकॉर्डिंग वरी बाद में रखियलु आहे। फ़िलहालु ही मुंहिंजो सेट रखियलु आहे, थाणे जो सेट आहे। ऐं असीं अॼु आहियूं पढ़ीदन में ही बंगलो तमामु बहितरीनु क़िस्म जो असांजो दोस्त कहिड़ो आहे, डॉक्टर अज़ीम राजपर जो बंगलो आहे ऐं तमामु बहितरीनु लोकेशन आहे। ऐं हिते ई जेको आहे सो असां काफ़ी सीन जो रिकॉर्ड कंदासूं ऐं हीअ सॼी टीम मौजूदु आहे। असांखे इंतज़ारु आहे मिठाई जो, छाकाणि त रिवायत आहे त असां जॾहिं बि का रिकॉर्डिंग शुरू कंदा आहियूं स्टार्ट कंदा आहियूं त उनखे असां दुआ सां स्टार्ट कंदा आहियूं ऐं ख़ैर जी मिठाई विराए पोइ स्टार्ट कंदा आहियूं। सो सदाम ॾाढी सुस्ती कई आहे मिठाई आणण घुराइण में पहिरीं सुस्ती कई जेको आहे सो वर्दी आणण में, छाकाणि त वर्दी मूं वटि हुई पर इतफ़ाक़ सां शर्ट जेकी आहे सो मुंहिंजी सही कोन हुई। इन जे करे शर्ट जे लाइ हिनखे वॾी महिनत करणी पई। न वर्दी मां वटि पैंट त पंहिंजी आहे पर शर्ट थोरो माना सेट कोन्हे, इन जे करे शर्ट जे लाइ तव्हांखे तकलीफ़ करणी पई। ऐं ईअं ई जेको आहे सो तकलीफ़ूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, लाज़मी आहे, रिकॉर्डिंग जा मरहल आहिनि। ऐं सुख में का बि शइ कान मिलंदी आहे। मानी जो घर बि खाइबो आहे त उनजे लाइ बि अटो ॻोइबो आहे, पघर वाहिणो पवंदो आहे, वरी इन ते दांगी ते वेहणो पवंदो आहे, तए ते काठियूं पचाइणी ॿारणी पवंदियूं आहिनि, पघर पवंदो आहे, तॾहिं वञी मानी नसीब थींदी आहे। सो हर कम में महिनत आहे, महिनत सां गॾु तकलीफ़ आहे ऐं तकलीफ़ुनि खां पोइ वरी मंज़िल ऐं जेके मिले थी, जेकी इज़त मिले थी, जेको नालो मिले थो उहो अलाह साईं जी तरफ़ां, उहा तव्हां सभिनी जी महिरबानी आहे जो तव्हां असांजी हिन फिल्मुनि खे असांजे ड्रामनि खे ॾिसो था। ईअं ई मोहबत सिक सां ॾिसंदा रहो ऐं असां तव्हांजे लाइ असांजे फिल्मुनि में या ड्रामनि में कहाणी कहिड़ी बि हुजे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी सोच आहे, हर माण्हू जी पंहिंजी पसंदि आहे, पर असांखे लाज़मी आहे जेका स्टोरी मिलंदी आहे असां कोशिशि कंदा आहियूं त उन स्टोरी सां निभाउ कयूं। लोकेशन खां वठी आर्टिस्टनि ताईं, आर्टिस्टनि खां वठी हर क़िस्म जो कोशिशि कंदा आहियूं। हे ॾिसो त असां जो हिकिड़ो करेक्टर आहे धाड़ेल जो, हा, सोढो ख़ान उजण, ऐं बाक़ाइदा सजी आयो आहे, बाक़ाइदा बंडोलियूं ऐं पंहिंजा हथियार बाक़ाइदा सजायल। हीअ हेॾो असांजो यार जंगजू, हेॾो चाचो असांजो। त कोशिशि कंदा आहियूं त करेक्टर जेके आहिनि उहे पंहिंजे हिन हैसियत में लॻनि त माना मुंहिंजो करेक्टर हीअ आहे। डॉक्टर करीम छा चवणु चाहींदो तव्हां? साईं वॾी महिरबानी, अवां माशाल्लाह सभु कुझु व्लॉग्स में ॿुधाए चुका आहियो। बसि असां उमेदु रखंदासीं दोस्तनि मां असांजी हिन सदाम लकी जी पढ़ीदन में मुंहिंजे ख़्याल में पहिरीं फिल्म आहे असांजे सिंध जे नाले वारे आर्टिस्ट ज़ुल्फ़कार बुर्दी साहब खे घुराए। इन खां पहिरीं नंढियूं वॾियूं फिल्मूं असां कयूं। बहरहाल इंशाल्लाह हिन फिल्म में उमेदु कंदासीं ऐं असां हिन व्लॉग्स जे थ्रू जेके पसगिरदारी जा दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि या ॾिसंदा
उन्हनि में उमेदु कंदासीं त असांखे मोट ज़रूरु ॾींदा। इंशाल्लाह। वॾी महिरबानी। ऐं सदाम न रुगो डायरेक्टर पर सदाम हिन फिल्म जो कैमरामैन बि आहे ऐं तमामु बहितरीनु कैमरामैन कंदो आहे ऐं तमामु बहितरीनु क़िस्म जी जेका वीडियोग्राफी कंदो आहे। सो इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो ईद उल अज़हा ते हीअ फिल्म ॾिसण सदाम लकी सदाम लकी यूट्यूब चैनल आहे उन ते इहा फिल्म तव्हां ज़रूरु ॾिसंदव। वैशी जे नाम सां ईद उल अज़हा ते रिलीज़ थींदी। सो इहा फिल्म सदाम लकी यूट्यूब चैनल ते ॾिसणु न विसारींदा। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए सेट ते तव्हां सां गॾु हूंदासीं। थैंक यू।